जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ने सेहत खाते जे पीपीएचआई में गैर कानूनी बर्तन आउट ऑफ टर्न प्रमोशन खिलाफ दाखिल दरख्वास्त से ॿुधणी की आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी हेल्थ, डीजी अकाउंटेंट, डीजी हेल्थ समेत 12 रिक्वायरमेंट कमेटी के मेंबरनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी जस्टिस कासिम हुसैन पन्नियो, जस्टिस यूसुफ अली सहित मुश्तमिल डिविजनल बेंच इन केस की ॿुधणी कई। दरखास्त गुज़ार मोहम्मद अकरम मला पंहिंजे वकील मोहम्मद नवाज पंजुता मार्फत दाख़िल कराए दरखास्त में मौक़ुफ़ अख्तियार कियो त सिहत खाते जे पीपीएचआई जे 11 स्केल में गैर कानूनी भर्ती करे मेरिट जो देवालो कढी छॾियो आहे। जिन त दरखास्त में ॼाण आयल 17 नंबर ते जो रेस्पोंडेंट आहे मोहम्मद शुएब रूमी, जंहिंखे 2005 में गैर कानूनी तौर मुक़ररु कयो वियो, जंहिंजी भर्ती जो को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे। नई इश्तिहार आहे, नई मुक़ररी जो लेटर आहे। गैर कानूनी 16 स्केल में हुनखे प्रमोशन ॾेई 17 जी एडिशनल चार्ज जी हुनखे ॾिनी वई आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी हेल्थ, डीजी हेल्थ अकाउंटेंट ॿियनि 12 जेके रुकन कमेटी जा मेंबर आहिनि हुनखे नोटिस जारी कंदे 6 जून ते जवाब तलब करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी मामली भलाई अपडेट ॾियण लाइ।